वेठल पखी ॿियनि चार टोला जेके वञनि था उन्हनि खां पुछे थो त तव्हां केतिरा आहियो, त पहिरें टोले वारो जवाबु ॾिए थो असीं हेतिरा आहियूं। असीं हेतिरा यानी एक्स। फ़र्ज़ु कयो त पहिरें टोले में एक्स आहिनि, त ॿिए टोले में हू चए थो ॿिए टोले में असां जेतिरा आहिनि, टें टोले में असांजो डबल आहिनि, चोथें टोले में असांजो अधु आहिनि। ऐं जेकॾहिं तूं बि असां सां गॾिजी मिलंदे त टोटल असीं 100 थी वेंदासीं। हाणे हिननि सभिनी खे एड कयूं ऐं 100 जे बराबरि कयूं, वैल्यू फाइंड कयूं सभिनी खे, पहिरियों टोलो, ॿियों टोलो, टियों टोलो, चोथें टोलो, ऐं उन वेठल वण ते वेठल पखी खे चवंदा तूं बि अचु गॾु त असां 100 ॼणा थी वेंदासीं। एक्स ऐं एक्स 2x, 2x ई 4x, 4x ऐं अधु ई 4.5x, यानी 4x ऐं अधु x + 1 सभई एड कंदासीं त 100 जे बराबरि पखी था थी वञनि, टोटल 100 था थी वञनि। हीअ त प्लस आहे त हेॾे माइनस थी वेंदो, ऐं साढनि चइनि खे असीं हीअं बि लिखी सघूं था 9/2, हेॾे माइनस थी वियो 100, हीअ प्लस आहे हेॾे माइनस थी वेंदो 100 मां 1 घटि थी वेंदो 99। हीअ हिते 2 डिवाइड में आहिनि, हेॾे मल्टीप्लाई थी वेंदा 9x = 99, हीअ हेॾे 2 मल्टीप्लाई थींदा, 2 मल्टीप्लाई थी वेंदा त आंसर थी वेंदो 9x = 198। ऐं 9 वंड कंदासीं हेॾां बि, 9 हेॾां बि वंड कंदासीं, 9 9 में कटिजी विया, एक्स जो वैल्यू थींदो 9 सां वंड कयूंसि 2 9 18, हिकु हेॾे 2 9 18, एक्स वैल्यू थी वियो 22। पहिरें टोले में थी विया 22, ॿिएं टोले में बि 22, टें टोले में 22 जो डबल 44, ऐं चोथें टोले में 11, ऐं हिकु हू सभु मिलंदा त वाक़ई 100 थी वेंदा। इहो आंसर